ज़िले चेयरमैन पेटल ऑफ ज़िले उमरकोट। अॼु अल्हम्दुलिल्लाह आउं पंहिंजे वाइस चेयरमैन साईं काइमुद्दीन सांद, सेक्रेटरी साईं शबीर अहमद आराई साहब ऐं पंहिंजे ॿिनि मरकज़ी निगराननि जी मौजूदगी में साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराईसीं ऐं उन में असांजे सिक्योरिटी अमले भरपूर साथ ॾिनो। असांजे मुकमल स्टाफ कॉर्पोरेट कयो। पुरअमन माहौल में सुबुह जो 9:40 ते इलेक्शन स्टार्ट थी ऐं 12:25 ते टोटल 45 वोट जेके इन पोलिंग ते हुआ वोट मुकमल थिया। असांखे 50 बैलेट पेपर मिलिया। 50 बैलेट पेपर में 45 यूज़ थिया ऐं 5 रिमेनिंग रहिया। को बि वोट ख़ारिज न थियो। हिन में 2 पैनल अॼु असांजा मध्य मुक़ाबिल हुआ। उन में ख़ादिम उस्ताद पैनल जंहिंजो सरवान साईं चौधरी इकरामुल आराई साहब हो। इल्म दोस्त पैनल जंहिंजो सरवान साईं कलंदर बख्श बंगलानी साहब हो। ॿिन्ही जा जेके एजेंट हुआ, इल्म दोस्त पैनल जो जेको एजेंट हो साईं एजाज़ आरिसर साहब ऐं जेको ख़ादिम उस्ताद पैनल जो जेको एजेंट हो उहो साईं राजमल हालीपोट साहब हो। ॿिन्ही एजेंटनि जी रज़ामंदी सां ऐं ॿिन्ही सुदूर जी लिखत में ॾियण खां पोइ असां वोट कास्टिंग जो अमल 12:25 ते स्टार्ट कयोसीं। इन्हनि जी अॼु जी जेका रिज़ल्ट आहे उन मुताबिक़ ख़ादिम उस्ताद पैनल 27 वोट खयां आहिनि ऐं इल्म दोस्त पैनल 18 वोट खयां आहिनि। ख़ादिम उस्ताद पैनल 3 नंबर ते, इल्म दोस्त पैनल 2 नंबर ते रहियो। हीअ जीत असांजे उस्तादनि जी जीत वई। ॿिन्ही पैनलनि खे मुक़ाबिलो करण ते ऐं उस्तादनि जी इज़त करण ते लख मुबारकूं। हाँ बिल्कुल।